अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन काइदिल हुर्रिल मुहज्जलीन अतयबित तय्यिबीन व अतहरित ताहिरीन मौलाना व मौला सकलैन हबीबिना मुहम्मदिन जद्दिल हसन वल हुसैन सलवातुल्लाहि व सलामुन अलैहि व अला आलिहि तय्यिबीन अत्ताहिरीन व अला अस्हाबिहिल अंसारि वल मुहाजिरीन अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम الذين يتبعون الرسول النبي الأمي الذي يجدونه مكتوبا عندهم في التوراة والإنجيل يأمرهم بالمعروف وينهاهم عن المنكر ويحل لهم الطيبات ويحرم عليهم الخبائث ويضع عنهم إثرهم والأغلال التي كانت عليهم فالذين آمنوا به وعزروه ونصروه واتبعوا النور الذي أنزل معه أولئك هم المفلحون صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما ذوق सां शौक़ सां मोहब्बत सां वॾी आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदिना व मौलाना व मुर्शिदिना व मुनअमिना व मअवाना व मलजाना हबीबिना व तबीबिना व नूर क़ुलूबिना सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व इत्रतिहि व अहली बैतिही अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गो ऐं भाइरो, अल्लाह करीम खां दुआ है रब शाल असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए, मदीने वारे साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए, करीमन जी मोहब्बत में जियारे ऐं शाल इन ही मोहब्बत में मौत नसीब फरमाए। सदबार मुबारकबाद मोहतरम फ़कीर शेर मोहम्मद साहब के जे पंहिंजे बचड़े जे शादी जी तकरीब में सुन्नत मुहम्मदी मुताबिक हेड़ी नूरानी महफ़िल सजाई है। मुबारकबाद जा हक़दार आहिनि हिन काज वारा जो के शादी में वडेरनि खे दावत ॾींदा आहिनि, के शादी में ॻाइणनि खे सॾु ॾींदा आहिनि, के नाचुनि खे नचाईंदा आहिनि। पर मुबारक हुजे हिन काज वारनि खे जेके जन पंहिंजे शादीअ जी ख़ुशीअ जी तकरीब में अल्लाह जे क़ुरान ऐं मुस्तफ़ा जे सुन्नत जी दावत कई अथनि। अल्लाह करीम दुआ आहे अल्लाह शाल हाफ़िज़ साकिब के पंहिंजी वनीअ सां ता हयात ख़ुश ऐं खुर्रम रखे। अल्लाह इन्हनि खे पाण में लैला ऐं मजनू बनाए रखे, इन्हनि खे साहिब औलाद बनाए, मदीने वारे साईं जी सुन्नत ते हलाए। प्यारा दोस्तों, रब जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद वजा सूरत आराफ जी आयत नंबर 157 हिन फ़कीर तिलावत कई, जंहिंमें अल्लाह ताला इरशाद फरमायो अल्लज़ीन यत्तबिऊन अर्रसूल अन्नबियल उम्मी, उहे माण्हू जेके अल्लाह जे नबी, अल्लाह जे रसूल
उन नबी उम्मी जेको के उस्ताद वट गोडा खोड़े न पढ़ियो आ, जेके पढ़ाइण वारी ज़ात खुद अल्लाह जी आहे। चओ सुभान अल्लाह। जेके रब इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़ चई ऐं पाण इल्म ॾिनो, उहे मुसलमान जेके उन नबी जा पैरोकार आहिनि। चओ सुभान अल्लाह। अल्लाह उन्हनि सां मुखातब आहे जेके मदीने वारे साईं जो इत्तिबा करण वारा आहिनि। अल्लाह तो फरमाए उन्हनि मोमिननि अल्लज़ी यजिदूनहु मक्तूबन इंदहुम फित तौरात वल इंजील, उहे मोहब्बत वारा जॾहिं इंजील तौरात पढ़नि था त मोहब्बत वारनि खे इंजील में ऐं तौरात में बि मदीने वारे साईं जो ज़िक्र लिखियल नज़र अचे थो। चओ सुभान अल्लाह। यअमुरुहुम बिल मअरूफ, उहो नबी उन्हनि खे नेकी जो अमर ॾे थो। व यनहाहुम अनिल मुनकर, ऐं बुराई जे कमनि खां बुछड़नि कमनि खां रोके थो। व युहिल्लु लहुम तय्यिबात, ऐं उहो नबी पंहिंजे उम्मत ते उन्हनि पैरोकारनि जे लाइ पाकीज़ा शयूं हलाल करे थो। व युहर्रिमु अलैहिमुल ख़बाइस, ऐं ख़बीस ऐं बुछड़ियूं शयूं हराम करे थो। व यदउ अनहुम इसरहुम, ऐं उन्हनि जे मथनि ते जेके ॻरा भार आहिनि मदीने वारो साईं उहे लाहे छॾे थो। चओ सुभान अल्लाह। वल अग़लाल अल्लती कानत अलैहिम, ऐं जेके जहन्नम जा गिट उन्हनि जी गिचीअ में विधल हुया, उहो मुस्तफ़ा पंहिंजे पैरोकारनि जी गिचीअ मां उहे जहन्नम जा ज़ंजीर उछलाए लाहे। फल्लज़ीन आमनू बिही, उहे माण्हू जन मदीने वारे साईं ते ईमान आंदो। व अज़रूहो, ऐं मुस्तफ़ा जी इज्जत सुञातन। व नसरूहो, ऐं नबी जा मददगार बणिया। वत्तबउन नूर अल्लज़ी उनज़िल मअहू, ऐं उहो नूर यानी कुरान जेको अल्लाह मुस्तफ़ा ते नाज़िल कयो, उन नूर जी उन कुरान ते पैरवी करण वारा बणिया। उलाइक हुमुल मुफ़्लिहून, दुनिया आखिरत में इहे ई कामयाब आहिनि। सुभान अल्लाह। चलो मुझो वेठो पियो सुभान अल्लाह। ताजी नथी सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। चओ जोर सां सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हे हुयो इन आयत मुबारक जो लफ्जी तर्जुमो। हिन मुबारक आयत में अल्लाह ताला बयान फरमायो आ त मदीने वारो साईं हे सॼो महीनो मीलाद जो तव्हां मीलाद मल्हायो हुयो कि न कोन मल्हायो हुयो? सभिनी मीलाद मल्हायो। अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह जो शुक्र आहे जो असीं मीलादी आहियूं। कुझु त सुभान अल्लाह चओ। शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो असां मदीने वारे जी नात पढ़ण वारा आहियूं। अल्हम्दुलिल्लाह जो असां मुस्तफ़ा करीम जो ज़िक्र करण वारा आहियूं। को कहिड़ी ॻाल्हि में ख़ुशी मल्हाए, को कहिड़ी ॻाल्हि में ख़ुशी मल्हाए। सुन्नी मुस्तफ़ा करीम जे अचण जी ख़ुशी मल्हाईंदो आहे। अञा ज़ोर सां सुभान अल्लाह। अहिड़ो हबीब मिलियो, अहिड़ो शान वारो मिलियो, अहिड़ो मक़ाम वारो मिलियो, जंहिंजे चेहरे जा कसम ख़ुद अल्लाह खयां, जंहिंजो ज़िक्र अल्लाह पाण कयो, जंहिंजो तज़किरो खुद रब कयो, जंहिंजे शान में आसमानी सहीफ़ा ऐं किताब भरियल आहिनि, जंहिंजे ज़िक्र में क़ुरान जी सिट भरी पई आहे। झटपट वारो उहो नबी अल्लाह असांखे अता फरमायो। चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। न सिर्फ़ ॾिनई पर चई त तव्हां ते एहसान कयो अथम जो मदीने वारो तव्हांखे ॾिनो अथव, जंहिंजे अचण सां तव्हांजे मथां ॾुख लही विया, तव्हांजा ग़म लहंदा, तव्हांजूं परेशानियूं लहंदियूं, तव्हांजा दर्द लहंदा। दुनिया में बि अज़ाबनि खां निजात, कर्ज़नि मर्ज़नि खां निजात मुस्तफ़ा जी ग़ुलामी में मिलंदी। जे मुस्तफ़ा तव्हांजे क़ब्र जे अज़ाबनि खे छॾाईंदो, जो मुस्तफ़ा हशर जे पुछाणनि खां छॾाईंदो,
तव्हां के जहन्नम जी बायुनि खां निजात ॾियारींदो वो मुस्तफा जेको तव्हां के जन्नत में उमाणींदो वो अल्लाह तो फरमाए ए उम्मते मुहम्मदिया ए मुसलमानो मूं अल्लाह तव्हां के अता कयो आहे झटपट वारा एॾो अज़ीम नबी मिलियो अहिड़े यार जे अचण जी ख़ुशी मल्हाई हुयव मल्हायो हुयो मिलाद सुभान अल्लाह हिकिड़ा ठरिया पे हिकिड़ा बरिया पे हिकिड़नि जा मुंहं गुलाब जहिड़ा कनि जा मुंहं जुलाब जहिड़ा हा न नबी जो ज़िक्र ॿुधी हिकिड़ा पे कावड़िया हिकिड़ा पे ख़ुशि थिया शुक्र अल्हम्दुलिल्लाह असां उन्हनि मां आहियूं जेके मदीने वारे साईं जे अचण ते ख़ुशी मल्हाईंदा छो न ख़ुशी मल्हायूं पोइ हिकिड़ो रीज़न ॿुधा माण्हू चवंदा मीलाद मल्हाइण जाइज़ न आहे किथे लिखियल आहे त मीलाद मल्हायो एतिराज़ कंदा आहिनि न कहिड़े साहबी मीलाद मल्हायो कहिड़े नबी मीलाद मल्हायो कहिड़े ताबई मीलाद मल्हायो आल बेदन मीलाद मल्हायो जो तव्हां सुन्नी मीलाद मल्हायो भला मल्हायो न आहे ॿुधा मनो किथे कई अथई किथे लिखियल आहे त मदीने वारे साईं चयो हुजे मीलाद न मल्हायो किथे अबू बकर सिद्दीक चयो हुजे मीलाद न मल्हायो सॼो ज़ख़ीरे हदीस अथई 8 लख हदीसूं कमो बेश हिन वक्त किताबनि में जमा आहिनि सही बुखारी सही मुस्लिम खां वठी अरबई नववी ताईं हदीस जा समूरा किताब जमा अथई हिकिड़ी हदीस कोन ॾेखारींदे जंहिंमें ईअं लिखियल हुजे त मीलाद न मल्हायो अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह हिकिड़ो क़ुरान जी आयत ऐं लफ़्ज़ न ॾेखारींदे जंहिंमें अल्लाह मनो कई हुजे त मीलाद न मल्हायो सॼो क़ुरान जा 30 सिपारा अथई अब ध्यान मूं ॾिया जे क़ुरान में लिखियल न आहे त छॾ सुञण जो मीलाद मल्हाइनि सुभान अल्लाह हां तव्हां बम हणो तव्हां सुन्नियुनि खे मारियो मस्तोंग में थियो न बम धमाको थियो हज़ारे सुन्नी शहीद थिया भला हिकिड़े बम धमाके सां छा सुन्नी मुड़ी वेंदा जा मीलाद मल्हाइण खां मुझे मुर्शिद दिल पर सही वारे आयो रब जो हबीब हुबकार थी वया आयो रब जो हबीब हुबकार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया ओ आयो रब जो हबीब उपकार थी वया ओ अम्मा आमिना जो घर सारो मक्के जो शहर दरियूं दीवारूं ऐं दर जाॾे काॾे कर नज़र वारो अम्मा आमिना जो घर सारो मक्के जो शहर दरियूं दीवारूं ऐं दर जाॾे काॾे कर नज़र आयो तन जो तबीब महकार थी वया आयो तन जो तबीब महकार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया ओ थियो नूर जो ज़ुहूर अम्मा ॾिठो कोन सूर थिया दर्द कुलई दूर ख़ुशूं कयूं हर हूर अॼु जे माण्हू मीलाद न मल्हायो ख़ुशी न कई तुंहिंजो नसीब न हुयो दिल पर साईंदो फरमाए थियो नूर जो ज़ुहूर अम्मा ॾिठो कोन सूर थिया दर्द कुलई दूर ख़ुशूं कयूं हर हूर चयो हर के ग़रीब तकरार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया ओ खुलिया जो झटपट वार जा नसीब बेड़ा सुभान अल्लाह ओ कई दिल पर साया ईद मिली सात सईद सुभान अल्लाह जनाब बाबा ईद मिलाद नबी मल्हाए ईद उल फितर ईद उल अज़हा 3 ईद वरी किथां दी तो
अल्लाह असल में गाल ही आवा सिंधी बोली में अरबी में उर्दू में खुशी जो वडे में वडो लफ्ज ईद खुशी मल्हाइण जे शादियूं मुरादियूं बच्चा ॿार सभई जेके ख़ुशि आहिनि पर ईद ते नंढो वॾो ख़ुशि हूंदो पंहिंजो पराओ ख़ुशि हूंदो शादी आहे त हिन में रुॻी शेर मोहम्मद हुन जा खानदान वारा ख़ुशि आहिनि असां हिन में शरीक थिया आहियूं असां बि ख़ुशि आहियूं बचड़े जी शादी आहे रुॻी असां ताईं मौजूदु आहे काज वारनि ताईं ईद सभिनी जे लाइ हूंदी राजनि जे लाइ हूंदी आहे जेके मुस्लमान आहिनि सभिनी जे लाइ ईद ख़ुशी हूंदी आहे वॾे में वॾो लफ़्ज़ ईद आहे खुशी जे लाइ वॾे में वॾो लफ़्ज़ मिलियो इहो हिकिड़ो लफ़्ज़ आहे न त लख ईदूं हिक पासे कर ॿियो को लफ़्ज़ मिले हा न उहो असां इस्तेमाल कयूं हा मजबूरी आहे जो लफ़्ज़ इहो ईद मिलियो आहे न त महबूब जे अचण खां वधीक ॿी का ख़ुशी आहे ई कोन ईद उल फितर जहिड़ियूं लखे ईदूं हुजनि अज़हा जहिड़ियूं लखे ईदूं हुजनि इन ईद मीलादुन नबी तां गौर करे छॾिजो दिल पर साईं फरमायो ओ कई दिल पर साईं ईद मिली सात सईद रब हमीद मजीद ॾिनई नेमत जी नवीद ओ थिया बाहर वरीब अज बहार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया ऐं गजी चओ खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया आयो रब जो हबीब पार थी वया दिल ठरिया त सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सुभान अल्लाह अर्ज़ पे कयुम त मीलाद मल्हायो सी अल्हम्दुलिल्लाह पर महबूब जो मीलाद सुन्नी रुगी रबीउल अव्वल में न मल्हाईंदा आहिनि माण्हू चवंदा साईं रुगी 12 रबीउल अव्वल ते क़ैद करे छॾियो थो न पुट इहो ॾिहाड़ो आहे हिकिड़ो महबूबनि जो ॼमण जो न त 12 ई महीना मदीने वारे साईं जो वक़्तु आहे आओ न अल्हम्दुलिल्लाह मीलाद मल्हायोसीं मूं मल्हायो तव्हां मल्हायो कयोसीं मीलाद असां ख़ुशी मल्हाईसीं मदीने वारो साईं आयो बहार थी वई नूर जा चमकार थी विया अम्मा आमिना नूर ॾिठो असां ॾिठो पढ़ियोसीं ॿुधोसीं मदीने वारो आयो त हुबकार थी वई रोशनी थी वई खुशबू थी वई बुत ऊंधे मुंहुं किरी पिया किसरा जा कुंगरा किरी पिया रोम जी सल्तनत तबाह थी वई मदीने जो ताजदार आयो त हिदायत जा चश्मा फुटी पिया चैनी पासे रब जे तरफा रहमत जो वस्कार थी वियो इहो सभु ॿुधोसीं मल्हायोसीं मीलाद अल्हम्दुलिल्लाह मदीने वारे जो अचण त ॿुधई पर महबूब छो आयो कहिड़ो मक़सद हुयो छा आयो अॼु हिन शादीअ जी ईद तकरीब में अच त तोखे ॿुधायां त मदीने वारे साईं जे अचण जो मक़सद कहिड़ो हुयो ॿुधंदो बाबा मदीने वारो साईं छो आयो कहिड़ियूं शयूं सेखारण आयो हुयो रब जो महबूब मदीने वारे साईं फरमायो अव्वलो मा ख़लक़ल्लाहु नूरी मशहूर हदीस आहे मुसन्नफ अब्दुल रज़ाक जी सब खां पहिरियां अल्लाह मूं मुहम्मद करीम जो नूर पैदा फरमायो इमाम सुयूती कसाइसुल कुबरा में रिवायत आंदी आहे अल्लाह नूर मुहम्मदी ठाहे पंहिंजी निगाहुनि जे आॾो रखे छॾियो हेॾा अल्लाह पियो नूर मुहम्मदी खे ॾिसे नूर मुहम्मदी जमाल कुदरत खे पियो ॾिसे अल्लाह खे पियो ॾिसे ॾींहं जे लाइ न ॿिनि ॾींहंनि जे लाइ न इहो नूर मुहम्मदी अल्लाह जे साम्हूं हुयो 100 सालनि ताईं न 1000 सालनि ताईं न 70,000 साल गुज़री विया रब जो हबीब अल्लाह जी निगाहुनि जे आॾो हुयो फरमायो मां
मोहम्मद करीम अल्लाह जे ओनन राज़न मजा एक राज है। हाँ अल्लाह जाने बियो मां मोहम्मद करीम जाना सुभान अल्लाह मुझी हकीकत जी कंहिंखे ख़बर ना है। खुद सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह तआला अन्हु तो फरमाए त हकीकत मुहम्मदिया 23 साल नबवी जिंदगी महबूबन सां गद गुजारिम। जंगुन में, सफरन में, हज़र में, घर में, खुशी में, गमी में मां शरीक हुयस। पर नबी जी हकीकत अबू बकर तो फरमाए खबर कौन पईया। मुस्तफा जी हकीकत रब जाने, रब जो हबीब जाने। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह पांजे हबीब जो नूर पांजे सामू रखियो। अल्लाह जग जोड़िया, अल्लाह जहान ठाया। रब तखलीक कई, जमीन ते इंसान पैदा कई। आदम के जन्नत में लाहे जमीन ते आंदी। माण्हुनि जो नस्ल वधियो, उन्हनि खे हिदायत ॾियण जे लाइ अल्लाह ताला महबूब मुस्तफा करीम खे नाज़िल कयो। ऐं क़ुरान पूरो खोलियो न झटपट वारो। तवज्जो मुॾिया थकरी पिया आहियो अले ॻाल्हि पढ़ेंदी अले ईअं हल्की फुल्की सुभान अल्लाह था चओ। ख़ुशी जी महफ़िल आहे, ख़ुशि थी सुभान अल्लाह चओ। सुभान अल्लाह। पूरो कुरान मजीद खोल, किथे भी अल्लाह ताला इए न चयो आ त मूं पंहिंजे नबी खे पैदा कयो न। अल्लाह फरमायो मूं मोकिलियो। तव्हां ॾे नबी आयो, मूं मबऊस कयो। टे लफ़्ज़ इस्तेमाल थिया। हिकिड़ो अरसल मोकिलियो, वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। मुंहिंजो नबी जहाननि जे लाइ रहमत बणिजी आयो आहे। असां मोकिलियोसीं या अय्युहन नबियो इन्ना अरसलनाका शाहिदा। एक बड़ी खबरुन बुधाइण वारा नबी असां तोखे मोकिलियोसीं हाज़िर नाज़िर बनाए। अरसल लफ्ज़ ॿियो अल्लाह फरमायो आयो कद जाअकुम मिनल्लाहि नूर। अल्लाह वटा मदीने वारो नूर बणजी आयो आ। लक़द जाकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनतुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम। सुभान अल्लाह। अल्लाह फरमायो मुंहिंजो महबूब आयो, तव्हां जो मुश्किल में पवण ते गरो आ। तव्हां जे लाइ ज़ोर भलाई चाहींदड़ा जेको मोमिननि जे लाइ वॾो शफ़ीक आ ऐं ज़ोर बाजारो आयो नबी आयो। ऐं ॿियो लफ़्ज़ अल्लाह फरमायो बअस मबऊस कयम। लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूला। अलबत्ता तहक़ीक़ अल्लाह मोमिनन ते एहसान कयो जो उन्हनि जे अंदर पंहिंजो महबूब रसूल मबऊस कयई। अब बुसत माना का शे लिखल हुजे अचानक ज़ाहिर थी। टिश्यू पेपर जो डब्बो आहे न, ये बंद था, हिन में अंदर टिश्यू है। हे टिश्यू पेपर जो डब्बो आहे, हिन में टिश्यू आहे। हे कढियोसीं, हे ॿाहिरि ज़ाहिर थियो। छा आहे मुंहिंजे हथ में? टिश्यू। अॻ में लिखल हुयो, पोशीदा हुयो, अंदर मूं हे कढियो, ॿाहिरि निकितो त इहो ज़ाहिर थियो। अरबी ॿोली में ने सरबो बअस माना ज़ाहिर थियण, निर्वार थियण। कुझी शइ खे ॿाहिरि कढी माण्हुनि जे लाइ निर्वार करण खे बुसत सरबो आहे। मदीने वारो मबऊस थियो। अल्लाह फरमायो मबऊस कयम, पैदा न कयम, मबऊस कयम। ईंदो उहो वा जेको अॻु हुजे, मोकिलबो उनखे आ जेको मौजूद हुजे।
मबूस ज़ाहिर वो थींदो आहे जेको अॻु लिखल हुजे। मदीने वारे साईं जे लाइ अजीब क़िस्म जा इहे टई लफ़्ज़ अल्लाह इस्तेमाल कया त मूं मोकिलियो तव्हां ॾे आयो, मूं रब मबूस कयो। सम्झण जी ॻाल्हि आहे, जे मोकिलियईं त किथां मोकिलियईं, आयो त किथां आयो, मबूस कयईं त किथे पोशीदा हुयो जो असांजे लाइ ज़ाहिर थियो आहे। वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। समझण जी ॻाल्हि आहे, ये ॻाल्हि समझण जी आहे न। मोकिलबो मां आयो आहियां, मातली में हुयुसि तॾहिं हिते आयो आहियां। मातली में हुयुसि तॾहिं फ़कीर शेर मोहम्मद दावत ॾिनी, मुंहिंजे पुट जी शादी आहे, मां आयुसि। इहो जा लफ़्ज़ आयो। मोकिलण हाफ़िज़ साकिब खे थो चवां, हाफ़िज़ साहब मदरसे में पढ़ाईंदो हुई, शादी खां पोइ 2-3 ॾींहं खां पोइ वञिजे मदरसे, हाणे हितां मोकिलींदुसि मदरसे। माना वियो, मूं मोकिलियो। अल्लाह ये लफ़्ज़ इस्तेमाल कया, हे हुयो त मोकिलियईं। मदीने वारे साईं जे लाइ जेके अल्लाह लफ़्ज़ इस्तेमाल कया, नबी किथे हुयो जो आयो, किथे हुयो जो रब मोकिलियो, ऐं छो मोकिलियो, छाला मोकिलियो। अल्लाह फरमायो, मुंहिंजो महबूब मूं रब वटि हुयो, मूं अल्लाह तव्हां ॾे मोकिलियो, तव्हां वटि आयो, तव्हांजी भलाईअ जे लाइ, तव्हांखे हिदायत ॾियण जे लाइ, तव्हांखे सही वाट ते हलाइण जे लाइ, तव्हांजी रहनुमाई करण जे लाइ, बदबख्ती मां बख्त वारो बनाइण जे लाइ, तव्हांखे जहन्नम जी बायुनि मां छॾाइण जे लाइ, तव्हांखे सुठी राह ॾेखारण जे लाइ मुंहिंजो दिलबर नबी आयो आहे। चओ सुभान अल्लाह। हाणे जॾहिं आयो त ख़ुशी बि मोमिननि कई न। मोमिन चयो त अची वियो, अची वियो, रंगड़ो रची वियो, अची वियो, अची वियो, रंगड़ो रची वियो, आयो नबी सरदार, अल्लाह कंदो बेड़ा सभिनि जा पार। अची वियो, अची वियो, रंगड़ो रची वियो, अची वियो, अची वियो, रंगड़ो रची वियो, आयो नबी सरदार, अल्लाह कंदो बेड़ा सभिनि जा पार। सुभान अल्लाह। अची वियो मदीने वारो साईं, झटपट वारो मदीने वारो अची वियो। ख़ुशी थी, ख़ुशि थी सुभान अल्लाह चओ। भला छो आयो, छाजे लाइ आयो? हाणे मां पंहिंजे मौज़ू ते पहुतो आहियां। थकिजी त कोन पिया आयो? मां कल 4-5 जलसा कया आहिनि, राति जो 2 बजे सुतो आहियां, सुबुह जो सवेर वरी ॿियो जलसो करे ओ बावड़े मां हितां मीरपुर माथेड़े में जा वरी तव्हां वटि आयो आहियां। हींअर जलसो करे वरी वेंदुसि मां दादू, सुभाणे शाम जो दादू में जलसो आहे थी। तव्हां घरां उथी आया हो, सुभान अल्लाह ई कोन थी निकिरे। सुभान अल्लाह। अल्लाह तव्हांजा वेड़ा वसंदा रखंदो। अल्लाह जे क़ुरान जी आयत जेका सूरे आराफ जा मूं फ़कीर पढ़ी, उन में अल्लाह ताला बयान कयो त मदीने वारो साईं छो आयो, मुझे दिलबर नबी जी बुसत छो कई वई, मूं अल्लाह पंहिंजे नबी खे छो मोकिलियो। क़ुरान तो फरमाए त अल्लज़ीना यत्तबिऊन अर्रसूल नबीयल उम्मी, उहे माण्हू जेके मदीने वारे साईं जा अल्लाह जे रसूल जा पेरोकार आहिनि, मक़सद बयान उन्हनि सां कयो वियो। धारियनि खे कोन ॿुधाइबो, धारियनि खे ॿुधाइबो त अल्लाह जो रसूल आहे। या अय्युहन्नास,
ए इंसानो कद जाकुम बुरहानुम मिर रब्बिकुम रब जो हबीब तौहीद जे मथा दलील बणजी आयो आ इंसानन के न मञण वारन के मुशरिकन के काफरन के ईसाई यहूदियुन के इहो ॿुधाइबो त तौहीद ते अचो छो त तौहीद जी वाट मुस्तफा सेखारींदो मकसद अल्लाह बयान कयो मोमिनन जे लाइ छो त अमल उहे कंदा आहिनि अमल नबी जी तालीम ते पंहिंजो कंदो ॾाढो कोन कंदो पराव कोन कंदो अब शेर मोहम्मद जे पुट जी शादी आहे असां पंहिंजा आहियूं हिन जा तॾहिं ख़ुशी कंदासीं न हिन जे दुश्मन खे कहिड़ी ज़रूरत पई आहे जो हिन जे पुट जी ख़ुशी में अचे शरीक थिए हिनखे जेको सुञाणे ई नथो उनखे कहिड़ी ज़रूरत पई आहे जो हिन जे निकाह हिन जे छोकिरे जे निकाह में अचे ख़ुशी मल्हाए सैयद ज़ादो आयो इन जे करे जो शेर मोहम्मद जे पुट जी शादी साईं पंहिंजो सम्झो तॾहिं आयो न हा तव्हां पंहिंजो सम्झो हिनखे तॾहिं शरीक थिया आहियो न महबूब सुने जो फरमान वो मने दो जो नबी के पंहिंजो मने मिसाल समझाने जे लाइ शेर मोहम्मद जे पुट जी शादी जी मिसाल ॾिनम बिला तशबीह बिला मिसाल समझाने जे लाइ हूंदो आहे अल्लाह जे नबी जे हुक्म ते महबूब जे मक़सद के महबूब जी तालीम ते अमल उहो कंदो जेको मुस्तफा ते ईमान आणण वारो आहे न त धारिया कुरान पढ़ी भी कोन मञंदा जेको न मञंदो न सो कुरान पढ़ी भी कोन मञंदो नबी जो शान नबी जो मान नबी जो जिक्र मर्तबो मदीने वाले साईं जो मिलाद महबूब जी बशरियत नूरानियत इल्म हिल्म बुर्दबारी शान मान रिफत अजमत बुलंदी मेराज एराज ॿियो केरु न मञंदो भली कुरान पढ़नि तॾहिं बि कोन मञंदा मोमिन तौरेत पढ़े तॾहिं बि महबूब जो शान पियो ॾिसे ज़बूर पढ़े त महबूब जो शान पियो ॾिसे कुरान त हूअं ई महबूब जो शान ॿुधाए पियो पर इंजील पढ़ी बि मोमिन चवे वाह मुस्तफा तुंहिंजो शान न चई सुभान अल्लाह अल्लाह फरमाए कि महबूब ते ईमान आणनि था न الذي يجدونه مكتوبا عندهم في التوراة والإنجيل ईमान वारा मञण वारा तौरेत ज़बूर में बि महबूब जो शान लिखियल ॾिसनि था सुभान अल्लाह अब इहा ॻाल्हि सम्झण जी तो झटपट वारो घणा माण्हू तव्हांखे गुमराह करण जी कोशिशि था कनि अल्लाह जो क़ुर थो फरमाए जेके मञनि था न क़ुर में त हूअं ई मञण वारा आहिनि क़ुर पढ़नि था पर तौरेत ज़बूर में मञनि था जेको न मञण वारो हुनखे क़ुर जो दलील तॾहिं बि कोन मञंदो आओ न मुंहिंजे मुर्शिद दिल पर साईं फरमाए चओ सुभान अल्लाह तौरात ज़बूर इंजील अंदर तौरात ज़बूर इंजील अंदर तुंहिंजे चेहरे जी वाखाण नबी तौरात ज़बूर इंजील अंदर सिट सिट में तुंहिंजी सुरहान नबी कुरान जी हर हिक सूरत में कुरान जी हर हिक सूरत में तुंहिंजी सूरत जी वाखाण नबी आदम खां वठी ईसा ताईं हर पैगंबर पैगाम ॾिनो हर पैगंबर पैगाम ॾिनो जो अचण वारो आखिर में जो अचण वारो आखिर में सब नबियन जो अगवान नबी रात ज़बूर इंजील अंदर सिट सिट में तुझी सुरहान नबी
चओ सुभान अल्लाह गाल वणी हले कोन वणी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मोहब्बत से बुलंद आवाज से पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। मोमिनन के छा सिखारियई अल्लाह जो कुरान तो फरमाए यअमुरुहुम बिल मारूफ मदीने जो ताजदार आयो ओ झटपट वारे जे ईमान आंदो मन्यो पेरोकार बणियो उनके मदीने वारे साईं बुधायो त यअमुरुहुम बिल मारूफ ओ उनके नेकी जो हुक्म थो दे। ईमान वारो ए मोमिनो ए कलमे पढ़न वारो ए नबी जे नाले वठन वारो जे मुसलमान आयो त मदीने वारे साईं फरमायो आ त ईमान वारो तव्हां सभई नेक अमल करण वारा बणजो वयनहाहुम अनिल मुनकर ऐं मदीने वारो साईं पंहिंजे पेरोकारनि खे पुछड़नि कमनि खां रोकण आयो। चओ सुभान अल्लाह। नबी सुनो असांखे सेखारण आयो नेक कम कयो पुछड़ा कम न कयो नेक कम कयो बुरो कम न कयो नेकी जो कम आहे निमाज पढ़ो रोज़ो रखो ज़कात जो ज़िक्र कयो अल्लाह साजन साईं कर्मी असांजे बिंडा में पहुची विया साईं सुभान अल्लाह वेहो तमां कुरान पढ़ा नेकी जो अमर ॾिनो अथई बुराई खां नबीअ रोकियो आहे नेकी जो अमर इहो ॾिनो अथई त निमाज़ पढ़ो अब ध्यान मुड़िया सुभान अल्लाह मेरे ध्यान जो नेकी जो अमर ॾिनो अथई निमाज़ पढ़ो निमाज़ पढ़ंदा आहियो पंज छॾना दा हथ खणन हिकु ॿ पंज क्या निमाज़ न पढ़ंदा निमाज़ न छॾियो हिकड़ी निमाज़ जानी वाणी छॾे मुंहिंजे दिल पर नबी फरमायो अल्लाह उनखे 620 साल जहन्नम जी बाहि में जलाईंदो जेको हिकड़ी निमाज़ जानी वाणी छॾे केतिरियूं निमाज़ूं कज़ा कयो वेठो आहे नबी अमर ॾिनो आहे तूं मञ न पुट मस्जिद आबाद कर बाजारूं आबाद आहिनि ओताकूं आबाद आहिनि खच्चर खाना आबाद आहिनि होटल आबाद आहिनि मस्जिद वीरान आहे निमाज़ हिकिड़ो मौलवी वेठो आहे जो ॿ कुराड़ा पाड़े वारा वेठा आहिनि बाक़ी नौजवाननि ते निमाज़ फर्ज़ी कोन्हे थोरो ईको घटाई नेकी जो अमर ॾिनो अथई मदीने वारे साईं बुरा कम उन्हनि खां अल्लाह जे नबी मना कई आहे बुधाए केड़ा केड़ा बुरा कम आहिनि तवज्जो जो फमन यअमल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरा ओ वो अमल जेको नेकी जो तो कयो नबी सेखारियो अल्लाह जे कुरान जे ज़रिए वारीअ जे ज़र्रे जेतिरो खैर जो कम कयुई अल्लाह तो फरमाए अजर ज़ाया न कंदुसि उन जो बि इनाम ॾींदो मां वमन यअमल मिस्काल ज़र्रतिन शर्रन यरा पर वारी जे ज़र्रे जेतिरो गुनाह जो कम कयुई उन जो बि पुछाणो थींदुई उन जो बि अज़ाब मिलंदुई भलो मुसलमान उहो आहे जेको गुनाहनि खे छॾे खैर जो अमल कंदो आहे नबी जन कमनि खां रोकियो आहे उन खां रुकजी वञ बचबो गुनाहनि खां बचबो अल्लाह जो कुरान छा थो फरमाए इन तजतनिबू मदीने वारे जे एहसान सां ॾिसो अल्लाह केॾी वॾी महिरबानी फरमाई आहे अल्लाह महबूब सखी अल्लाह बि सखी इन तजतनिबू कबाइर मा तुनहौन अन्हु ओ वे माण्हू
जेके नबी ते ईमान आण वारा आयो तव्हां कबीरन गुनाहन खां बचो वडन गुनाहन खां बचो वडन कबीरन गुनाहन खां पाण खे बचायो जन कमन खां तव्हां खे रोकियो वियो आहे नुकफिर अनकुम सय्यातिकुम मां अल्लाह पंहिंजी रहमत सां मदीने वारे जे सदके तव्हां जा सगीरा नंढा गुनाह मुस्तफा जे सदके बख्शे माफ करे छॾींदुसि वॾनि गुनाहनि खां पाण खे बचायो वॾो गुनाह माना शिरक करण कत्ल करण ज़िना व्याज तोहमत हण कूड़ी शाहिदी ॾियण कूड़ ॻाल्हाइण कंहिंजो हक़ खाइण ज़्यादती करण जेके कबीरा गुनाह नबी ॿुधाया आहिनि उन्हनि खां पाण खे बचायो बाक़ी नंढा नंढा गुनाह अल्लाह जो फरमाए मुस्तफ़ा जी रहमत जे सदके मां अल्लाह हूअं ई बख़्शे माफ़ करे छॾींदो न सिर्फ बख्शींदुसि व नुदखिलुकुम मुदखलन करीमा इज्जत वारी जाइ यानी जन्नत में तव्हांखे दाखिल करे छॾींदुसि चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह पोइ बचबो गुनाहनि खां चंद गुनाह अल्लाह जे क़ुरान में जेके बयान थिया आहिनि खां बचजे हे जो क़ुरान फरमायो था मा तुनहौन अन्हो जन का तव्हांखे रोकियो वियो आहे उन्हनि खां रुकजो ध्यान मुॾिया वा कहिड़ा गुनाह आहिनि ॿुधो इन्नमा यफ्तरिल कज़िब अल्लज़ीना ला युमिनून बिआयातिल्लाहि व उलाइका हुमुल काज़िबून अल्लाह जो क़ुरान तो फरमाए कूड़ घड़न वारा इन आयत में इशारो आहे कूड़ घड़न वारा पंहिंजे घर कूड़ ठाहे हणंदा आहिनि जेके वॾा निभाॻा अथव इहे ॻाल्हि जी हक़ीक़त न हूंदी तड़े खड़े उते ई कूड़ हणंदा पीउ छोकिरा जेके नौजवान उन्हनि जी आदत कयो पीउ पुठा करे किथे वियो हाणे को बहानो कोन रहंदो उते कूड़ हणी ॿुधाईंदो बाबा हेॾे वियो मासी जे घर वियो चाची वेठो होटल ते हुयो मथां बाबो कावड़ जी पे कूड़ हणी ॿुधाईंदो हा न कूड़े माण्हू ते अल्लाह लानत कई आहे इन अल्लाह ला यहदी मन हुआ काज़िबुन कफ़ार जेको कूड़ हणे कुफर करे इन्हनि कूड़नि ऐं मुनकिरनि खे अल्लाह कॾहिं कोन बख़्शींदो रब कॾहिं हिदायत कोन ॾींदो हिदायत उन खे मिलंदी जेको सच ॻाल्हाईंदो आहे समझ में आई ॻाल्हि कोन आई कूड़ न ॻाल्हायो ॿी जॻह ते अल्लाह फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू ला तख़ूनुल्लाह वर रसूल ए ईमान वारो अल्लाह सां ऐं उन जे रसूल सां ख़यानत न कयो व तख़ूनू अमानातिकुम ऐं अमानतुनि में ख़यानत न कयो ईमानदार बणजो अमीन बणजो धोखेबाज़ न थियो माण्हुनि जो हक़ खाइण वारा न थियो मोमिन उहो आहे जेको अमानतदार हूंदो आहे असांखे छलनि खे अमानत रखण जे लाइ ईअं पटे सटे रड़े वेंदासीं पोयां वरी ओघराई बि कोन ॾींदासीं हा न 10 रुपया को अमानत 10 रुपया बि संभालण जहिड़ा कोन आहे पुट तूं अमानत माण्हू जो पैसो संभाले नथो सघीं अशिया उन जी अमानतदारी नथो करे सघीं अल्लाह जी रहमत खे कीअं संभालींदे ॿुधायो मोमिन बानो उहो आहे जेको ख़यानत ऐं धोखेबाज़ी कोन कंदो छॾे ॾिबी आहे इहा आदत बचबो इन खां यनहाउम अनिल ख़बाइस अल्लाह जो नबी ख़बीस शयुनि खां रोके थो यसअलूनक अनिल खमरे वल मैसिर ए मुंहिंजा महबूब तोखां पुछनि था त शराब ऐं जुआ जे बारे में ॿुधा त जुआ जाइज़ आहे या नाजाइज़ आहे शराब जे बारे में छा हुकुम आहे कुल फीहिमा इस्मुन कबीर
अल्लाह जो कुरान तो फरमाए जुआ में ऐं शराब में तमाम वड्डो गुनाह हुआ, कबीरो गुनाह हुआ। मोमिन जुआ कोन खेडंदो आ, मोमिन शराब कोन पींदो आ, मोमिन जी दिल मस्जिद सां हूंदी आहे। चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अब हेरे ध्यान जो, हेरे ध्यान जो, हेरे जो, हेरे ध्यान जो, वेहो। अल्लाह जो कुरान तो फरमाए मोमिन कदे शराब कोन पींदो आहे। को शराबी आ माण्हू आहिनि ॾिठल आहिनि तव्हांजा, हेॾे ध्यानु ॾियो न। अलाह जो क़ुरान थो हले पियो, तव्हां होॾे किथे था ॾिसो? क़ुरान नथो वणेव तव्हांखे? अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह। तवज्जो, अलाह जो क़ुरान ॿुधो न, होॾे तमाशो था ॾिसण वञो था। अकुल कोन अथव, ख़ुदा जो ख़ौफ़ कोन अथव? क़ुरान हले पियो त क़ुरान ॿुधो न। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, यनहाहुम अनिल मुनकर। नबी तव्हांखे बुरियुनि ॻाल्हियुनि खां रोके थो। असांजे माण्हुनि जी आदत आहे, आदत पाण में को ख़ैर सलेके जो ॻाल्हाईंदो वेठो न, 50 माण्हू अचे मथां जमा थींदा, झेड़ो थी वियो हाले जा। पोइ हासे कारुण खे बुर बुर छेड़ो, चंग मचे, इहे लॻा पिया आहिनि साम्हूं। सम्झो था? अड़े अञा ताईं गारियूं पिया था ॾियनि, थक कोन आयो अथनि। पोइ पासे मां को धक वहाए विधो, पोइ झेड़ो अथनि। ॾिसंदो त माण्हू हासेकार विढ़ाइण वारा आहिनि। हुनजी ॻाल्हि हुते, हुनजी ॻाल्हि हुते। नबी साईं फरमायो चुगलखोर न थियो, जन्नत जा दर जॾहिं खुलंदा, 500 सालनि जे पंध ते जन्नत जी सुरहान हुई। घणे वक़्त पंध ते? 500 सालनि जे पंध ते जन्नती ईंदा, 500 सालनि जे पंध ते जन्नत जी सुरहान सिंघंदा ईंदा। पर इहो चुगलखोर जेको बि विढ़ाऊ आहे, माण्हुनि खे विढ़ाइण वारो आहे, मुंहिंजे नबी फरमायो जन्नत त छा, पर जन्नत जी ख़ुशबू बि हुनखे नसीब कोन थींदी। सुभान अल्लाह न अस्तगफिरुल्लाह। अल्लाहु अकबर कबीरा। मदीने वारे साईं फरमायो पंहिंजे अमलनि जो इस्लाह कयो, युस्लिह लकुम अमालकुम। नबी तव्हांजे अमलनि जो इस्लाह थो करे, अमलनि जो बि इस्लाह कयो ऐं हिक ॿिए में सुलह जो बणिजो। विढ़ाइण वारा न थियो, ठाहिण वारा थियो। सम्झो था? ऐं अल्लाह जे क़ुरान फरमायो भई हिलो लहुम तय्यिबात। नबी तव्हां ते पाकीज़ा शयूं हलाल थो करे, वयो हर्रिमु अलैहिमुल खबाइस, ऐं खबीस शयूं तव्हां ते हराम थो करे। नबी तव्हां ते पाकीज़ा शयूं, खीर हिला, छो त खीर पाकीज़ा आहे। शराब पुछड़ो आहे, शराब में बीमारी आहे, सिगरेट में बीमारी आहे, नशे में बीमारी आहे। शराब पीअण सां तव्हांजे गुर्दनि खे कैंसर लॻंदी, सिगरेट पीअण सां तव्हांजे फिफड़नि खे कैंसर लॻंदी। घणो शराब वापराइण वारे खे दिलि जो मर्ज़ लॻंदो, छो त पुछड़ी शइ आहे। खीर घणो पी, अल्लाह तुंहिंजे जिस्म खे ताक़त ॾींदो। मिसाल, हिकिड़ो मिसाल सम्झायो तव्हांखे शराब ऐं खीर जो। खीर पाकीज़ा आहे, अल्लाह जो क़ुरान थो फरमाए नबी पाकीज़ा शयूं हलाल थो करे। उहा शइ जेका तुंहिंजी सिहत जे लाइ, तुंहिंजी ज़ात जे लाइ, तुंहिंजे मुआशिरे जे लाइ भली आहे, पाक आहे, अल्लाह जो नबी उहा शइ तव्हांजे लाइ हलाल करण आयो आहे। जेका शइ तुंहिंजे लाइ, तुंहिंजे बच्चनि जे लाइ, तुंहिंजे मुआशिरे जे लाइ, तुंहिंजे ॻोठ जे लाइ ख़राब आहे, नबी उहा हराम कई। मिसाल तौर व्याज, व्याज मुआशिरे जो बिगाड़ आहे। अमीर खे अमीर कंदो आहे, ग़रीब खे ग़रीब कंदो आहे, मुसीबत में विझंदो आहे, मकरूज़ कंदो आहे। नबी साईं फरमायो व्याज वठण हराम आहे। जेको 1 रुपयो व्याज जो खाए, ओॾां पंहिंजी माउ सां बैतुल्लाह में ज़िना करे, रुपयो व्याज जो अञा वॾो गुनाह आहे। असां वटि व्याज खे गुनाह सम्झनि ई नथा। अल्लाह जो क़ुरान तो फरमाए पाकीज़ा शयूं वठो, बुछड़ियुनि शयुनि खां बचो। ऐं नबी तो फरमाए, अल्लाह जो क़ुरान तो फरमाए नबी आयो, चौथो मक़सद इहो आहे जो यदउ अनहुम इसरहुम, तव्हां ते जेके किरा बार हुया न, नबी उहे लाहे छॾिया। कहिड़ा बार हुया? रीतुनि जा, रस्मुनि जा, दुनिया जा, मामलात जा,
मिसाल तौर शादी आ, शादी में असां वटि 1000 रीतूं आहिनि, 1000 रस्मूं आहिनि, 1000 मामलात आहिनि। मुसलमानी आसानी आहे वाह। ज़ाल कबूल करे, मुर्स कबूल करे, शाहिदन जे साम्हूं हक महर अदा थिए, मियां बीवी राजी, क्या करेगा काजी। चओ सुभान अल्लाह। मुसलमानी आसानी। बाक़ी जे मुसलमान खे छॾे ऐं तूं साईं मुंहिंजा ओ दुनिया के देख वेख जे लाइ वॾो काज कयां, माण्हू ॾिसनि, वाह वाह कनि, ॻाइणो अचे, फिलाणो ॻाइणो अचे, उहो अचे ॻाए, उहो गानो ॻाए, पोइ साईं मुंहिंजा नाचूं नचनि, कर्ज़ वठंदो, हुतां हुतां पिनी पुट जी शादी कराईंदो, धीउ खे ॾाज ॾियणो आहे, माण्हू ॾिसनि बाबा, घटि ॾाज ॾींदुसि त माण्हू खिलंदा, माण्हुनि जे तोहमतुनि ऐं खिलण ते साईं मुंहिंजा कर्ज़ वठंदो, पोइ छोरे खे 5 ॿार ॼमी वञनि, शादी जो कर्ज़ अञा कोन थो लहे। आओ कि न? सताया सब वेठा आहियो, ॿुधायो न त छड़ा जेके आहियो तव्हांजे फ़ाइदे जी ॻाल्हि थो कयां। मुसलमानी आसानी बाबा। असां वटि दूल वॼे त पोइ शादी थींदी, पोइ मंगणहार आयो निकाह में, दूल पियो वॼाए, दूल वॼाइण जे लाइ आयो तो चढ़े पियो हुन ते डांसनि जे पोयां, पेर तिरकियुसि, वञी हेठि पट ते फाको कई, किरियो हुयो त बांह भॼी पियसि, पोड़ियूं जड़े निभागा मंगणहार सॼे काज दा काला मुंहुं कर छोड़ी। दूल न वॼसी त काज कीअं थीसी, ॼञ कीअं वेंदी साईं मुंहिंजा दूल कोन थो वॼे। अचे असांजी शादी अचे हिते, दूल ते बीठी आहे, पोड़ियुनि खां पुछा कंदा रीतूं कहिड़ियूं आहिनि, रस्मूं कहिड़ियूं, पोड़ी वरी कन ते हथ रखे चवंदी दूरी अबल जी लाड़ वणाया। सॼो बलोचिस्तान खुटो हाणे सिंध जे लाड़ मां थी दोहरी अचे, पोइ हुते वीचारा सोनारा उबासियूं पिया था ॾियनि, सोनी कोन थो मिले लाड़ में, ए साईं झटपट मां वञे थो लाड़ मां दोहरी वठण जे लाइ। इहे रीतुनि रस्मुनि असांजे मुआशरे खे तबाह करे छॾियो। पुट मां आलिम आहियां, अल्हम्दुलिल्लाह आलिम जो जुती जोड़ आहियां, मूंखे 13-14 साल थिया आहिनि मदरसे में पढ़ाईंदे, दीन जी तबलीग कंदे। अफ़सोस आहे, सद अफ़सोस आहे, ख़ुदा जी इज़त जो कसम खणी थो चवां, मूंखे यादि न आहे त मूं वटि को माण्हू आयो हुजे इन सुवाल पुछण जे लाइ, साईं पुट जी शादी थो करायां, न्याणी जी शादी थो करायां, सुन्नत तरीक़ो नबी जो छा आहे सो ॿुधा। हिकिड़ो माण्हू बि पुछण जे लाइ न आयो। माण्हुनि खां मायुनि खां पुछंदा छा करिणो आहे, पोड़ियुनि खां पुछंदा छा करिणो आहे, उहे तोखे अॾे छॾींदियूं पोड़ियूं। सुन्नत सिख, नबी जी शरीयत सिख, त तुंहिंजी शादी बि सुकून वारी थिए, अल्लाह तोखे घणनि दर्दनि खां निजात अता करे छॾींदो। वरी जो सुभान अल्लाह। अल्लाह जे कुरान फरमायो वयदउ अनहुम इसरहुम, जेके तव्हां ते बार हिन ये दुनियावी ख्वाहिशुनि जा बार। माण्हुनि खे राज़ी करण जे लाइ कोशिश थो करी, 1000 कोशिश कर, माण्हू ख़ुशि कोन थींदा। कसम अथई, माण्हू जेके आहिनि न चवंदा बाबा हीअ बि शइ, तूं केतिरो बि ख़ुशि करण जी कोशिश कर माइटनि खे, अज़ीज़नि खे, माइट बि ईअं अथई जीअं ॾेॾरनि सां भरियल टोकरी हुजे। ॾेॾर आहिनि न, ॾेॾर 5 ॾेॾर टोकरी में विझ, हिकिड़े खे कढी विझंदे त ॿियो टपो ॾेई ॿाहिरि निकिरी वेंदो, वरी हुनखे विझंदे त टियों टपो ॾेई ॿाहिरि। माइट ईअं अथई, माइटनि खे राज़ी करे, केॾी महिल पुफी कावड़ी वेठी आहे, केॾी महिल चाचो कावड़ियो वेठो आहे, केॾी महिल सोट कावड़ियो वेठो आहे, राज़ी कोन थींदा। राज़ी करिणो आहे त पुट मोहम्मद मुस्तफ़ा खे राज़ी करे। मदीने वारो राज़ी आहे, चओ त ॿिए कंहिंजी परवाह ई कोन्हे। इएं चओ जेको मुंहिंजे मुर्शिद दिलबर साईं मातली वारे फरमायो, ही ॿार बच्चा घर तर या रसूल अल्लाह सिर्फ अव्हां जो आ। ही ॿार बच्चा घर तर ही सिर्फ अव्हां जो आ। जे रोज रुसन सारा मूले दरब अव्हां जो आ। सारा मूले दरब अवां जो आ। ही बार बचा घर तर ही सिर्फ अवां जो आ। न
सिर्फ दुनिया जा बार लहंदई पर कुरान तो फरमाए नबी जो बंजी विंदे न अगला लल्लती कानत अलैहिम जेके जहन्नम जा गट गुनाहन जे करे तुंजी गिची में पिया नबी सुनो पट्टे लाहे उछलाए तोके जन्नत जो राही बनाए छड़ींदो चलो सुभान अल्लाह आखिर में अल्लाह फरमायो बस ये चंद लफ्ज पढ़ी वो मां दुआ तो करा फल्लदीन आमनु बिही वो जेके ईमान आणे तरीको बुधव नबी जे अचण जो मकसद बुधव समझ में आई गाल सुभान अल्लाह अल्लाह जो कुरान तो फरमाए वो जे महबूब ते ईमान आंदो अथव व अज़रूहु उन नबी जी इज्जत कयो उन नबी जी इज्जत सुञाणो ये न तो गुनाह करे बदकारी करे मदीने वाले साईं जी सुन्नत के छड़े जो न महबूब जा ताबेदार बंजी मदीने वाले जी इज्जत करण वारा बनजो व नसरू हो ऐ मदीने वाले जा मददगार थियो मदीने वाले जा मददगार थियो यानी महबूब जे दीन जा मददगार थियो अल्लाह तो फरमाए वतब उन नूर अल्लज़ी उनज़िल मअहू ऐ वो कुरान जेको महबूब ते नाज़िल थियो आ ए झटपट वारो तवा उन कुरान ते अमल करण वारा थियो कुरान जा पैरोकार बणजी वञो सुभान अल्लाह ईमान वारा कुरानी बणजी ॾेखारियो बेशक जे नबी जी इज्जत कंदो नबी जी दीन जी मदद कंदो कुरान जा पैरोकार थींदो तकरीर मुझी खत्म थी वई अल्लाह जे आखिरी ऐलान ते अल्लाह फरमायो अमल करण वारो उलाइका हुमुल मुफलिहून इहे ही बाना हिन जन के अल्लाह दुनिया में भी कामयाब करे छजो त कब्र हशर में उरन के अल्लाह कामयाबी अल्लाह शाल संगे अमल जी तौफीक अता फरमाए हींअर साहिबजादा साहब किताब फरमाईंदा साईं जे साईं तकरीर 15 मिनट साईं मेहरबानी